हाणे टियों सेशन आहे डॉक्टर ज़ुबैदा पीरज़ादो जो किताबु आहे जेको हुनजे फैमिली ऐं बाख ट्रस्ट छपरायो आहे। या जंहिंसां परवेज़ पीरज़ादे खे ॾाढो मिस था कयूं, जंहिं हीअ किताबु छपराइण में तमामु घणो एफर्ट्स ॾिना ऐं हुन जो किताब जो हिकु हिकु आर्टिकल हिकु हिकु शाइरी सभिनि खां कलेक्ट कई ऐं हू 3 फेबरवरीअ ते जेको प्रोग्राम थियणो हो उन में परवेज़ शामिल हो, पर हू हाणे वरी ऑस्ट्रेलिया वियो आहे। हाणे मां हिन किताब इन सेशन जे मॉडरेटर नाले वारे शाइर शाह मोहम्मद पीरज़ादे खे गुज़ारिश कंदुसि, डॉक्टर आरफा खे गुज़ारिश कंदुसि ऐं मलका खे गुज़ारिश कंदुसि त हू हिन सेशन में अचनि। डॉक्टर ज़ुबैदा जी जेका शऊरी तरबियत हुई उन में अनवर पीरज़ादे सां गॾु हुनजी तमामु घणी अटैचमेंट दोस्ती रही ऐं इहा दोस्ती इहा अटैचमेंट हुनजी हिनजे सभिनी ॿारनि सां ख़ासि करे शाह मोहम्मद ऐं मलका सां ऐं डॉक्टर ज़ुबैदा सां तमामु घणी रही। ऐं इहो हिकिड़ो प्रैक्टिकल आउटपुट आहे जेको चवंदा आहिनि त बिलड़े जी तरक़ी पसंदि रोशन ख़्याल आहे। त हुनजी उन दौर में जंहिं हुन पहिरियों 3 न्याणियुनि खे जेको पढ़ायो उन्हनि 3 न्याणियुनि मां हिकु डॉक्टर ज़ुबैदा आहे जंहिंजी किताब जी मुहूरत जी थिए, जेका पहिरीं लेडी डॉक्टर ई हिन तरह जी। पुरानी सहेली डॉक्टर मेमूना खे मां चवंदुमि दुआ बस सां गॾु हुजे हिन कचहरीअ में। ऐं बाज़ाब्ता हीअ सेशन स्टार्ट करण खां अॻु में मां डॉक्टर ज़ुबैदा जे क्लास फेलोज़ खे जेके बिज़ी शेड्यूल मां वक़्तु कढी आया आहिनि उन्हनि जो शुक्रियो अदा कयां थो ऐं उन्हनि खे गुज़ारिश कंदुमि त उहे स्टेज ते अचनि त असां हिन किताब जी मुहूरत कयूं। डॉक्टर सिकंदर मुग़ल, डॉक्टर शेर मोहम्मद, डॉक्टर खलील कटवर, साईं अमजद शाह त असांजो क्लास फेलो आहे, साईं मज़नानी साहब, तव्हां थोरी तकलीफ़ करे हिते अचो त हिन जी हाणे असां हिन सेशन जी बाक़ाइदे शुरूआत कयूं था। असल में डॉक्टर ज़ुबैदा मुंहिंजी वॾी भेण ऐं हुनजो मेडिकल कॉलेज में वञणु हुनजी जेका शख़्सियत हुई उहा इहा आई त उहा जिते हूंदी त उते हुन पंहिंजे गिर्द हिकिड़ो हल्को ठाहींदी ऐं उनखे इन्वॉल्व कंदी। मतिलबु इहा जेका यूनिक ॻाल्हि आहे त असां वटि अक्सर छा थींदो आहे त हाणे मसलन अधी 8 खां पोइ माना कराची वई, हुन 9, 10, 11, 12 कराची में कई, उते प्राइवेट कोचिंग सेंटर्स में हुन एजुकेशन वरिती, उन खां पोइ लाड़काणी आई। पर उहो जिते बि हूंदी हुई त हुनखे इहा लॼ न थींदी हुई त पंहिंजो ऐं पंहिंजे ख़ानदान जो पस मंज़र पंहिंजनि दोस्तनि खे ॿुधाए, बल्कि हुनखे सेलिब्रेट करे ॿुधाईंदी हुई। ऐं उन में उहे छोकिरियूं जेके कराची जे पढ़ियल गढ़ियल ऐं तरक़ी याफ़्ता घरनि जूं हूंदियूं उहे असांजे उते काके डॉक्टर जे नंढे घर में ईंदियूं ऐं असांजी ॾाॾी मां वॾी जेका ईंदा हुन सां सिंधीअ में ॻाल्हाईंदी ऐं उनखे ॾाढो इंजॉय कंदियूं हुयूं। असांजे ॻोठ वारे घर में तव्हां सभिनी खे हैरत थींदी त डॉक्टर आरफा कराचीअ जी हुई ऐं हिकिड़े दफ़े हिकिड़ियुनि ड्रिखियुनि मोकिलुनि में हे असांजे घर अची रहियूं ऐं असांजे घर में उहो अङण पियो लिंबजे, माना सॼो घर मिटी हो, ॿार बच्चा जीअं थींदो आहे उन माहौल में जेको थींदो आहे। ऐं हे हफ़्तो खनि हिते रहियूं पियूं ऐं उन्हनि एॾो इंजॉय कंदियूं। अक्सर छा थींदो हुयो त मतिलबु माण्हू कटिजी वेंदा आहिनि पंहिंजी फैमिलीअ खां, पंहिंजे ॻोठ खां, उन हिकिड़े कॉन्शियस में हलाए वेंदा आहिनि, उन अहसास कमतरी में हलाए वेंदा आहिनि। पर अधीअ में इहा ख़ूबी हूंदी त उहो पाण खे इन्हनि सभिनी खे जोड़ींदी ऐं ॻोठ सां ऐं ॻोठ जे माण्हुनि सां उनखे जोड़े रखंदी हुई। मलका जो तालुक़ उनजे भेण खां अलावा ज़ाहिर आहे त उहो हिकिड़ी राइटर बि आहे, शाइरा बि आहे। त उन हवाले सां मां ॻाल्हि जी इब्तिदा मलका सां कंदुमि त हूअ उन जूं जेके शुरूआती उन जूं अदबी ऐं ख़ानदान जे हवाले सां जेके ख़्यालात ते असरअंदाज़ थियण वारी हैसियत हुई उन जे बारे में उहा असांखे ॿुधाए त हुनजी उहा इब्तिदाई ज़िंदगी जेके अञा मलका पढ़े पई, अञा उहो टीचर्स ट्रेनिंग पई करे, अञा उन स्ट्रगल में हुई,
त उनखे अदी कीअं डील कंदी हुई? चाचा अनवर पहिरियों जेके 3 छोकिरियूं पढ़ायूं उन्हनि में नंढी अदी हुई ज़ुबैदा। पहिरीं असांजी पुफी बेश्त जेका स्कूल जी हेडमिस्ट्रेस आहे, ॿी चाचा जी मासात हुई जेका हैदराबाद में मीरा मशहूरु शायराब आहे, ऐं सभिनी खां नंढी अदी हुई। त चाचा अनवर जे दिलि में इहो ख़्यालु आयो, ख़्वाबु थियो त असांजे ॻोठ जूं जेके औरतूं आहिनि से डिलीवरीअ में गुज़ारे थियूं वञनि, छो न असांजी पंहिंजी का छोकिरी असां डॉक्टर कयूं त मेटर्निटीअ जो मसइलो न थिए असां वटि। ऐं इहो ख़्वाबु खणी उन अदीअ खे घर में ट्यूशन ॾिनी, ऐं 6हों 7हों 8हों चाचा अनवर हुनखे घासलेट बतीअ ते ट्यूशन ॾिनी ऐं इम्तिहान ॾोकरी तालके जे हाई स्कूल में ॾियारियईं। उनखां पोइ वरी चाचा अनवर जी इहा बि असां ख़ूबीअ जो ज़िक्र कंदा आहियूं त जॾहिं हुन असां भेनरुनि खे पढ़ाइण जी ॻाल्हि कई त बाबा हुन जे विच में न आयो, एतिराज़ न कयईं, चई सही आहे असांखे पढ़ाई। ऐं वरी चाचा डॉक्टर जी इहा वॾी महिरबानी त हुन सपोर्ट कयो, कराचीअ जे घर में रही अदी, NJV मां मैट्रिक जो इम्तिहान पास कयो, PCHS कॉलेज मां इंटर जो इम्तिहान ॾिनो, ऐं चाचा अनवर हुनखे ख़ालिद बिन वलीद रोड ते कोचिंग सेंटर में दाख़िला वठी ॾिनी। ऐं उन ज़माने में 78 या 89 जो दौरु हूंदो, 79 जो, त को एजुकेशन सेंटर हो ख़ालिद बिन वलीद रोड ते, उते अदीअ इंटर जे कोर्स जे लाइ ट्यूशन वरिती। ऐं उनखां पोइ चांडका जो पहिरियों बैच शुरू थी चुको हो, ॿिए बैच में हिकु बहराड़ी छोकिरीअ जी मेरिट ते मेडिकल में दाख़िला थी। चाचा अनवर पाण हुनखे वठी वियो, फॉर्म भरियईं, सॼी डुक डोड़ करे अहिड़ी तरह सां हुनजी मेडिकल चांडका में दाख़िला थी ऐं उहा हॉस्टल में रहणु लॻी। ऐं उन ई ॾींहंनि में मां ताज़ो मैट्रिक कयो हुजे, स्कूल खुलियो, गर्ल्स स्कूल खुलियो, पुफी हेडमिस्ट्रेस हुई, पुफी ट्रेनिंग ते वई त मां वॉलंटियरली स्कूल में ॿार पे पढ़ाया। पोइ इहा बि ज़रूरत महसूस थी त मुआशी बि ख़र्चु वधंदो अदीअ जे मेडिकल जे पढ़ाईअ जे करे। इहो सोचे बि बाबा जेको आहे सो DO ऑफिस वियो, उन्हनि सां मूंखे मिलराई, एप्लीकेशन ॾिनीसीं, ऐं मां अञा फस्ट ईयर में हुअमि त मूंखे गवर्नमेंट जॉब मिली। मां एज़ अ प्राइमरी टीचर ॻोठ जे स्कूल में शुरू कयो। ऐं अदी पंहिंजे फ्रेंड्स खे हॉस्टल में इहो एज़ा सां ॿुधाईंदी हुई त मलका मुंहिंजी नंढी भेण आहे, मूंखे ख़र्चु ॾियण लाइ हुन नौकिरी कई आहे, त जो हुनखे पघार मिले त मूंखे ख़र्चु ॾे। त इहो मुंहिंजे ज़हन में सभु शयूं कोन हुयूं, पर बहरहाल पोइ मुंहिंजा वीकेंड चांडका में गुज़रंदा अदीअ सां। मां अदीअ सां तमामु घणो क्लोज़ हूंदी हुअमि, अदीअ जूं सभु सहेलियूं मूंखे एॾो ई प्यारु कंदियूं हुयूं, एॾो ई भाईंदियूं हुयूं। पोइ अहिड़ी तरह सां इवन अदीअ जो मेडिकल जो इम्तिहान हूंदो, कराचीअ जूं कॉलेज जे फ्रेंड्स जी हिक जी शादी हुई त मूंखे चयईं त मुंहिंजे बदिरां तूं वञजां, शादी अटेंड कजां। ऐं तंहिं ज़माने में मोबाइल इहो कोन हूंदो, वरी मां अदीअ ॾे ख़त लिखंदी हुअमि सॼो तफ़सीली, त मेहंदीअ में वियमि, न वियमि। ऐं अदी मूंखे चवंदी तुंहिंजा ख़त मां ॾाढो इंजॉय थी कयां, मूंखे ख़त ज़रूरु लिखंदी कर। पोइ अहिड़ी तरह सां वरी जेका बि चांडका जी पिकनिक थी, मां अदीअ सां गॾु पिकनिक कई। सिंध टूअर ते वियासीं, मां वञी हॉस्टल में रहंदी हुअमि, वरी मां हुन दौरान सखर मां PTC कई, B.Ed कई, उतां मोटंदी हुअमि, देर मदार थींदी त मुंहिंजूं रातूं चांडका में गुज़रंदियूं। हिकु दफ़े आयमि त डॉक्टर आरफा ईअं मुस्कुराईंदड़ अंदाज़ में चयो त ज़ुबैदा त कोन्हे। मूं सम्झो मिड़ई मज़ाक थी करे, अदी हिते ई हूंदी, थोरी देरि में अची वेंदी। जॾहिं काफ़ी देरि गुज़री चई सीरियसली ज़ुबैदा हिते कोन्हे, पर तूं मूंसां रहिजां। पोइ मां उन्हनि जे कमरे में राति रहियमि। असल में जेका मां ॻाल्हि जंहिं ते मां हिकिड़ो ज़ोर ॾियणु पियो चाहियां त जिन माण्हुनि खे पाण में कॉन्फिडेंस हूंदो आहे, उनखे पंहिंजे सॼे पस मंज़र सां हिकिड़ो प्यारु हूंदो आहे। ऐं असां वटि नॉर्मली माण्हू इन जे करे जॾहिं माण्हू ॻोठनि खां शहर वेंदा आहिनि त ॻोठनि खे विसारे वेंदा आहिनि, पंहिंजी फैमिलीअ खां परे थी वेंदा आहिनि, पंहिंजो क्लास चेंज करे छॾींदा आहिनि। इहा मां सम्झां थो त इहा हिकिड़ी अहसासी कमतरी हूंदी आहे जेका हुननि में हूंदी आहे। ऐं अदीअ हर मोड़ ते पंहिंजे उन सॼी फैमिली ऐं पंहिंजनि सॼियुनि रिवायतुनि खे उनखे एॾो फ़ख़ुरु हूंदो जो हूअ ॿियनि दोस्तनि खे बि उन में इन्वॉल्व कंदी। डॉक्टर आरफा उनजो तमामु गवाह आहे, इन लाइ जो उन सां तमामु घणो रही आहे। उहो असांजे ॻोठ बलड़ेजीअ जे उन कचे घर में बि रही आहे, उहो असांजे कराचीअ जे फैमिली पिकनिक्स में बि रही आहे। ऐं उनजो सॼी जेका हॉस्टल लाइफ आहे, त मां चाहींदुमि त उन हिसाब सां उनजी इहा जेको शख़्सियत आहे त उन ते उन जूं पंहिंजूं यादगिरियूं हुजनि। आप उर्दू में बात मंजर जी, मुंहिंजे पीउ जो नालो अब्दुल फताह मेमण हुयो। चांडका मेडिकल कॉलेज जे जेकॾहिं फाउंडेशन स्टोन ते ॾिसंदव त उनजो नालो आहे अब्दुल फताह मेमण। मुंहिंजे पीउ उहा ज़मीन ॾिनी हुई
जंहिंते चाणका मेडिकल कॉलेज ठहियलु आहे ऐं जेको कॉमर्स कॉलेज आहे, आर्ट्स कॉलेज आहे, उहे यूनिवर्सिटीज़ आहिनि। उहे मुंहिंजे पीउ जिना जेको भाउ हुयो उन में इवनिंग क्लासिस थींदा हुया। आई एम डॉटर ऑफ दैट मैन एंड आई एम वेरी वेरी प्राउड टू बी हियर टुडे। मां थोराए थी आहियां पीरज़ादा फैमिली जी, त उन्हनि मूंखे एतिरी इम्पोर्टेंस ॾिनी। फैब में जेको प्रोग्राम थियणो हो, जेको पोस्टपोन थियो, ॻोठ में रिलेटिव को गुज़ारे वियो, हिन करे आई वॉज रेडी टू कम। अॼु बि अल्हम्दुलिल्लाह आई एम हियर। ऐं डॉक्टर ज़ुबैदा लाइ कुझु चवण लाइ सोचणो पवंदो आहे त उहे अखर किथां अचनि, माण्हू छा सोचे ॻाल्हाए। ज़ुबैदा असां सां अप्रैल 1976 में मिली। असांजो बैच चाणका मेडिकल कॉलेज जो 4th बैच हो। अॼु असां सां जेके डॉक्टर्स आयल आहिनि उनमें फर्स्ट रजिस्ट्रार, नाउ इज़ रिटायर्ड, डॉक्टर सिकंदर मुगल, ज़ुबैदा जो क्लास फेलो। Ex-principal of Chanka Medical College from our batch, Dr. Sheikh Mohammad Sheikh, he is here today. Dr. Sikandar Mughal is here today. And most importantly, social person of our batch, Dr. Khalil Katpar, belong from Nedoro. He is here and presently he is president of NGO Batch 4 CMC Chanka Medical College Batch 4. डॉक्टर सिद्दीक मज़नानी वो परे खां आयो आहे, दादू खां स्पेशली सीट जे आयो आहे ज़ुबैदा जो प्रोग्राम अटेंड करण। दे ऑल आर विद अस। ज़ुबैदा लाइ इहो चवंदसि, माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बुए बहार जी। ज़ुबैदा जी शख़्सियत ईअं हुई, एतिरो प्यार हो हुन में। पंहिंजे ॻोठ में 76 में ई आई थिंक पहिरें साल में असांखे पंहिंजे ॻोठ वठी आई। ॻोठ वठी अचण जी डिटेल डॉक्टर मैमूना ॿुधाईंदी। जॾहिं असां अचूं पिया कार में त मुना मूंखे ॿुधाए पई त तोखे यादि आहे कीअं असांखे ज़ुबैदा मोहन जो दड़ो घुमणु आयासीं, विज़िट फ्रॉम चाणका मेडिकल कॉलेज, ऐं उहो असांखे पंहिंजे ॻोठ वठी आई। पंहिंजे ॻोठ में वठी अचण में कचो ॻोठ उनखे इहो न थींदो हो त इहा जेका आहे मेजर साहब जी धीउ आहे, असांजी हिकिड़ी फ्रेंड हुई, हिकिड़ी जेका आहे बिल्कुलु मॉड लाहौर सिटी में आई आहे या कुझु सियालकोट में आयो आहे। ज़ुबैदा खे ईअं लॻंदो जे असां उनजे ॻोठ जा भाती आहियूं, यानी उनखे बिल्कुलु डिफरेंस न लॻंदो हो। ऐं आई सैल्यूट टू डॉक्टर मोहम्मद हसन। डॉक्टर मोहम्मद हसन जो तमामु सुठो रोल रहियो आहे इन फैमिली में, इन्हनि सभिनी खे सपोर्ट करण में। एंड शी वॉज प्राउड ऑफ हर अंकल। पंहिंजे चाचा जो ईअं ज़िक्र कंदी हुई। ऐं कराची में असां सभिनी जा घर कराची में हूंदा हुआ, पर जेतिरा ॾींहं ज़ुबैदा कराची में रहंदी हुई, असांजो ठिकानो डॉक्टर चाचा जो घर हूंदो हो। ऐं डॉक्टर चाचा जी बेगम उन 8 छोकिरियूं हिकिड़े कमरे में रही पियूं, ख़िदमत गुज़ारी, पिकनिक्स ते वञणु, यानी कराची में रहंदे बि असां उन्हनि जे घर में रहंदा हुआसीं। थैंक यू सो मच। ऐं ज़ुबैदा खे मूंखे लास्ट डेज़ में परवेज़ जी फ़ोन आई, मलका जी फ़ोन आई त अदी लाइ कुझु चओ। अदी हॉस्टल में असांजी ज़ूबी हुई, उनखे सभु असां फ्रेंड ज़ूबी चवंदा हुआ। ॻोठ में उनजो नालो गई हो, उनजी पुफी नाले ते रखियलु, ऐं उहे ऑफिशियली नालो ज़ुबैदा पीरज़ादा हो। एंड आई थिंक एक लफ्ज़ है उर्दू का, कौसे कज़ा या रैम्बो, वो सिंध धरती पे उसका जो किरदार था, शी वॉज रैम्बो माशाल्लाह। बुक में मैंने लिखा ज़ुबैदा पीरज़ादा इज़ क्वीन। जो ये इतनी उसने अपनी स्टूडेंट लाइफ से ही अपनी बीमारी से उसने स्ट्रगल की, उसकी मेडिकल प्रॉब्लम साथ थे, लेकिन कभी भी
लो ग्रेड फीवर रहे या कुछ भी रहे, कभी भी हमने उसको ये नहीं देखा कि मैं नहीं आती साथ, या मैं नहीं जाऊंगी, या मैं क्लास नहीं अटेंड करूंगी। माशाल्लाह हर वक्त एक्टिव होंदी ही। बाकी बस मूंखे समय में नथो अचे त ॿियो छा चवां। आई एम थैंकफुल टू पीरज़ादा फैमिली। हाँ, मां तव्हां ॾे अचां थो। असल में जीअं मां तव्हांखे ॿुधायो त हाणे अति हर कंहिंखे कीअं इन्वॉल्व कंदी। हाणे मां 78 में मूंखे बुखार थियो, मां लाड़काने अस्पताल में दाख़िल थियो। जेतिरा ॾींहं दाख़िल थियुसि त सुबुह शाम पंहिंजनि सभिनी सहेलियुनि सां उनखे ईंदी हुई, अटेंड कंदी, त सभिनी खे उन में हिकिड़ो इन्वॉल्व थींदो। डॉक्टर मेमूना खे असां ईअं ॾिसंदा हुआसीं त अदीअ जो जेको मिशन हुयो त बेसिकली उहा प्रैक्टिस कंदी ऐं ॻोठ जे औरतुनि जे लाइ उनजे लाइ हिकिड़ो शेल्टर साबित थींदी, जंहिंखे ज़िंदगीअ उहो मौक़ो न ॾिनो। पर पोइ असांखे बिल्कुलु ईअं मूंखे महसूसु थींदो आहे त डॉक्टर मेमूना ऐं डॉक्टर नजमा उहा कमी पूरी कई ऐं असांजे लाइ उहा ज़ुबैदा जी कंटिन्यूटी साबित थी। ऐं पोइ हिते जेका बि कुराड़ी सुराड़ी हुजे, औरत हुजे, उनखे ख़बर आहे त भई डॉक्टर मेमूना जंहिं वञिणो आहे, ऐं उहे अञा ताईं उन्हनि खे डॉक्टर ज़ुबैदा जे हवाले सां ट्रीट कंदियूं थियूं अचनि। ऐं इन हवाले सां पंहिंजूं यादगिरियूं ॿुधाईंदी। ऐं उन खां पोइ जेको बलड़े जी असां हुनजो इहो ताल्लुक़ु आहे मरीज़नि जे हवाले सां, उनजे बि बारे में ॿुधाईंदी। अस्सलाम वालेकुम। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे तव्हां मूंखे घुरायो आहे ऐं मां सभिनी तव्हांजी थोरात आहियां। तव्हां सभु बलड़े जी वारा मुंहिंजा पंहिंजा आहियो। मां तव्हांखे ज़ुबैदा जी नज़र खां ॾिसंदी आहियां। तव्हां मुंहिंजा पंहिंजा आहियो सभु। तव्हां जॾहिं बि ईंदव मां तव्हांजे लाइ हाज़िर आहियां। हिकु दफ़ा ज़िक्र आहे, असां ज़ुबैदा सां गॾु मोहन जे दड़े ते आयासीं। ज़ुबैदा असांखे चयो त हलो हलो बलड़े जी वेझो आहे, पंधु था हलूं। मां चयो कीअं पंधु हलंदासीं? चयो हल सफ़ा वेझो आहे, सॾु पंधु ते आहे। मां चयो हल भाई सॾु पंधु ते। असां सभु निकितासीं। अबा हेठि झाड़ियूं हुयूं, वरी मिटी हुई, सभु खॾु गुॾु, हलंदी हलंदी असांजे कढु अरे सॾु पंधु कॾहिं ख़तमु थींदो ज़ुबैदा? बसि हाणे ख़तमु थींदो बसि। पोइ ईअं असां हली हली असां त साकी पियासीं, पर हुन अची असांखे घर में विहारियो। पोइ हुते जल्दी जल्दी सभु लस्सी खणी आया, हे पाणी खणी आया। भई तव्हां साकी पियो, छो साकी पियो आहे? भई असांखे ज़ुबैदा जेका आहे तव्हां सॾु पंधु ते वठी आई आहे। उनजी अहिड़ी ख़ूबियूं आहिनि, तमामु घणी सुठी हूंदी हुई। हुन जो जेको प्यारु आहे, हुन जहिड़ो प्यारु त मां हिननि खे शायदि ॾेई सघां या न ॾेई सघां, पर मां कोशिशि कंदी आहियां त मां ज़ुबैदा जहिड़ो प्यारु हिननि खे ॾेई सघां, हिननि खे पंहिंजो सम्झां ऐं हमेशह मुंहिंजी पंहिंजूं रहंदियूं। ऐं मां आख़िरी मरते दम ताईं हिननि जी ख़िदमत कंदीमांइ ज़ुबैदा जे बदिरां। ज़ुबैदा मुंहिंजी पंहिंजी हुई, मूंखे ॾाढी प्यारी हुई। अलाह साईं हुनखे जन्नत में जॻाईंदो। थैंक यू। मुंहिंजो इहा आइडिया हुई अमरजन सां त असल में असां हिन प्रोग्राम खे रुॻो महिमाननि ताईं महदूद न कयूं, पर असांजे ॻोठ जी हर छोकिरी ऐं औरत अदीअ खे पाण सां रिलेट थी करे। इन जे करे असां हिकिड़ो इंटरेक्टिव सेक्शन कयूं ऐं सुवाल जवाब जे बदिरां जेकॾहिं का बि असांजी कलीग अदीअ जे बारे में कुझु चवण या पंहिंजी राय ॾियणु चाहे त उहा हिते स्टेज ते अचे ऐं पंहिंजी ख़्याल ॿुधाए सघे थी। हा, जेका बि अदी असां जी विषय खे चवंदासीं त उहे पंहिंजे उन एक्सपीरियंस खे थोरो शेयर करे। इन लाइ जो ही उहा टिनि छोकिरियुनि जी हिकिड़ी लड़ी हुई जंहिं ॻोठ जे तमामु इब्तिदाई माहौल में इन शुरू कयो। हिते भले तव्हां वेही रहो जेकॾहिं हा। ज़ुबैदा सां सभिनी में नंढड़ी डिॼंदी बि राति जो देरि ताईं पढ़ंदा हुआसीं। पलाल पथारे रिली विछाए, भाउ जो मच ॿारे, बती जंहिं महिल घासलेट वारी रखी त चवंदी त उहे उहे जिन था अचनि। त जंहिं उथनि ड्रेजारींदी, असां चवंदासीं जिन कोन्हनि खे। बसि करे वेह जेसीं अनवर ॿाहिरों अचे। अनवर मशहूर में मास्तर हो। उन खां पोइ दड़े जे कोटाईअ में डॉक्टर डेलिस, मिसिस बाबर ऐं ॿियनि सां वेहंदो हो। ऐं अंग्रेजी हुनखे ग्रामर उन्हनि सेखारियो ऐं अंग्रेजी लिखणु शुरूआती उन्हनि सेखारी, जंहिंजी पकी अंग्रेजी हुई। गई वटि डॉक्टर आना ऐं असांजी गुलशाद ऐं इलाही हूंदियूं गॾु हूंदा हुआसीं। असां बि ऑफिस जे कम सां लाड़काणे वेंदा हुआसीं त चांदका में ई वेंदा हुआसीं, जो सॼो ॾींहुं रहणो पवंदो। वरी शाम ते का बस खणंदी जेका अचे असांखे लाहींदी ॻोठ। त ॾाढा ॾुखिया सफ़र कयासीं। हाणे ॼण त थकिजी पिया आहियूं, बीमारियूं घणियूं वठी वियूं आहिनि, मिड़ई दवाउनि ते हलूं था, ज़िंदा आहियूं।
यादूं आहिनि भई कई मासूम न्याणी नंढड़ी सुहिणी असांजी भेण नंढड़ी भाटी असां हुनखे तमामु वॾो मान था ॾियूं उन ते मां लिखियो पिया अंदरि किताब में सॼो ई त वियमन में जो मायूं मरी वेंदियूं त इन एहसास में अनवर जज़्बाती थी वियो जज़्बाती थी वियो हुन चयो त मां हिकिड़े छोकिरीअ जो परदो लाहींदुसि हिन जो न बाबा ईअं कीअं थींदो ॻोठारा असांखे छा चवंदा चई न हो ॿ वॾियूं आहिनि न भई हिनखे मां ॿाहिरि कढंदुसि पोइ बसि अनवर जी इहा पकी ॻाल्हि जेका आई जंहिं तो असुल न लथो पोइ सभिनी हेल्प कई था डॉक्टर हेल्प कई पोइ इंशाल्लाह कामयाबु थी डॉक्टर बाक़ी बीमारी ऐं मौत त ॿी ॻाल्हि कंहिं बि बचे सघे थो किथे बि अचे सघे बाक़ी असां तमामु सुहिणी होशियारु का सिफ़ारिश न हली हुन पाण पंहिंजा सभु जेके आहे हाउस जा बचा सभु निभायो पंहिंजे माइटनि सां निभायो अलाह हुनखे हाणे जन्नत में जाइ ॾींदो महिरबानी अदी ज़ुबैदा अदी जी हमनाम आहे अॼु हाई स्कूल ऐं हिते असांजे प्राइमरी स्कूल में हूंदी आहे भले हिते अचो या हा महिरबानी तव्हां सभिनी जी ऐं मां अधीअ जे लाइ इहो चवंदमि त असां हुनखे अधीअ जे नाले सां ई सुञाणंदा आहियूं अधी असांजी तमामु हिकिड़ी मतिलबु जीअं असां सभु हुनजा त बरसता रहियासीं मुंहिंजी हुनजे भेण मलका सां नंढपण खां ई असां हिकु ॻोठ में रहंदा हुआसीं दोस्ती हुई पर अधी जॾहिं बि पंहिंजूं डॉक्टराणियूं पाण सां गॾु वठी ईंदी हुई क्लास फेल सभु जेके पाण जी अधी हुननि खे पूरो ॻोठ घुमाईंदी ऐं तंहिं वक़्त में असां बर्थ भरींदा हुआसीं मां ऐं मुंहिंजी सहेली शमशाद तॾहिं असां बर्थ भरींदा हुआसीं ऐं पढ़ण जो शौक़ु वाक़ई अधी जन खे ॾिसी ऐं पोइ असां में बि मतिलबु हिकिड़ो शौर आयो त मतिलबु असांखे पंहिंजा पढ़ाइनि ऐं असां बि कुझु अॻिते वधूं ऐं अधी सभिनी खे पंहिंजो ॻोठ घुमाईंदी हुई ऐं असांजे बर्थ खे एॾो त मतिलबु साराईंदी हुई जो चवंदी हुई त मुंहिंजो डॉक्टर जेके बि दोस्त आहिनि न उहे चवनि थियूं शमशाद ऐं ज़ुबैदा खां बर्थ भराए ॾे त असां उन्हनि खे मतिलबु तमामु घणो उहो पसंदि ईंदो हो घुमंदी गॾु घुमाईंदी हुई उन्हनि खे पाण सां गॾु ऐं असांखे फ़ख़ुरु आहे अधीअ जूं उहे ॻाल्हियूं पर अधी असां ज़िंदगी साथ न ॾिनो ऐं हू असां खां विछड़ी वई पर अॼु ताईं असां हुनजे हर ॻाल्हि खे ईअं ई मतिलबु हुनजी यादगिरी जी शेख हयास जो अचे थो यादि मूंखे मां रोई वेंदमि महिरबानी तव्हां सभिनी जी तमामु घणी उहे असां यादगिरियूं संभाल कमी तमामु घणो ऐं इन्हनि ॻाल्हियुनि सां असां हुनखे महिरबानी मां नंढड़ियूं टे यादगिरियूं तव्हां सां शेयर कंदुमि मुमकिन आहे अक्सर माण्हुनि खे ख़बर न हुजे मलका भेण हुई पर कज़न्स में मूंखे पहिरियों दफ़ो हींअर थो अहसासु थिए बेस्ट फ्रेंड अधीअ जो मां हूंदुमि तॾहिं इहो न हूंदो त मां मर्द आहियां उहा औरत मुंहिंजी सोटी पर फैमिली में बेस्ट फ्रेंड असां ॿ हूंदा हुआसीं ऐं मूंखे यादि आहे जेॾी महिल अधीअ जी डेथ थी त मां क़ाइद आज़म यूनिवर्सिटी में हुउमि हॉस्टल ते फ़ोन आई मुंहिंजनि दोस्तनि रिसीव कई ऐं 4 कलाक लॻा मुंहिंजनि दोस्तनि खे मूंखे ॿुधाइण लाइ त अधी वफ़ात करे वई आहे जो हुननि खे न्यापो अहिड़ो मिलियो त मां हुन सां केॾो अटैच हुयो ॿ नंढड़ियूं शयूं हिकिड़ो अधी मूंसां जेलस हूंदी उहा इन लाइ जेलस हूंदी त मुंहिंजे खॿे हथ जे चीच जो न ॾाढो तेज़ीअ सां वधंदो ऐं अधी उनखे तेल मलियल पई मखींदो न वधंदो मूंखे चवंदी मूंखे साड़ थो थिए तुंहिंजो इहो न मूंखां मुंहिंजे न खाग में छो थो वधे अधी खे शौक़ु हूंदो त खॿे हथ जी चीच जो न वधे वॾो रखां पर वधंदो हुओ ऐं मां हर हफ़्ते कटींदो मुंहिंजो वधंदो इन ते मूंसां जेलस ॿी नंढड़ी ॻाल्हि डॉक्टर आरफा चयो अलाए यादि अथसि अलाए न अथसि बाबा क्लिनिक जो टाइम हूंदो 3 कलाक पोइ जॾहिं सभु सहेलियूं हूंदियूं मां हिन जो ड्राइवर हूंदो हुउमि पोइ बाबा खां गाॾी वठंदा उहे 3 कलाक मां हिननि 8 ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं सहेलियुनि खे घुमाईंदो हुउमि हिकिड़े ॾींहुं वञूं पिया त डॉक्टर आरफा पुछियुसि त हे तव्हांजा जो सभु माइट सभु मंगियल आहियो त हे बि त मंगियल हूंदो न चई हा हे कंहिंसां मंगियल आहे मलका सां मुंहिंजी नंढी भेण सां चई उहा त ॾाढी लकी आहे
केॾो भलो ड्राइवर आहे, हाणे ई ड्राइवर आहे, गाॾी बदल तोखे त अहिड़ो मिलियो आहे जेके गाॾी हलाइण नथी अचे। डॉक्टर आरिफा हुते मेन में इहो कमेंट ॾिनो। थैंक यू। हाणे डॉक्टर आरिफा डॉक्टर खलील खे हिकिड़ी बिल्कुलु नंढो सो हिकिड़ो टोकन आहे। असांजो बैच 4 चाणका मेडिकल कॉलेज बैच 4 76 to 82 माशाल्लाह जेकी क्रीम आहे, क्रीम ऑफ चाणका मेडिकल कॉलेज, लाइक डॉक्टर प्रोफेसर सिकंदर मुगल, प्रोफेसर शेर मोहम्मद शेख, डॉक्टर खलील अहमद कटपर, डॉक्टर मजनानी, डॉक्टर मेमुना मुगल, दे आर हेयर। मां डॉक्टर खलील कटपर खे रिक्वेस्ट कंदसि, वो लास्ट फेब में या जनवरी में डॉक्टर ज़ुबैदा पीरज़ादा डिस्पेंसरी जो विज़िट करे वियो आहे। इन हवाले सां असांजी एडमिन आहे, शी प्रेजेंटली शी इज़ इन शिकागो, शी इज़ साइकियाट्रिस्ट चाणक्यन, ग्रेजुएशन हितां करे पोइ USA हली वई। शी इज़ वेरी गुड, शी इज़ एडमिन ऑफ आवर ग्रुप। एंड डॉक्टर खलील अहमद कटपर इज़ प्रेसिडेंट ऑफ NGO बैच 4। प्लीज़ डॉक्टर खलील अहमद कटपर अचो तव्हां प्लीज़, जेका अनाउंसमेंट आहे उहो तव्हां कयो। डॉक्टर खलील कटपर प्लीज़, ही इज़ प्रेसिडेंट ऑफ NGO CMC बैच 4। हिन खां पोइ ही प्रोग्राम असां वाइंड अप था कयूं, हिन जो टाइम पूरो थी वियो आहे। ऐं उन खां अॻु में डॉक्टर खलील या भले तव्हां इहे यूज़ कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। ये असां जेके तासुरात आहिनि डॉक्टर ज़ुबैदा जा बारे में उहे सभु असांजा थी चुका आहिनि। मां हिते लाड़काणे में DSO बि रहियो आहियां, चाणका मेडिकल कॉलेज जो MS बि रहियो आहियां। ऐं कुझु ॾींहं अॻु में जॾहिं फेबरवरी में इहो प्रोग्राम थिए पियो त मां हिते विज़िट कई डिस्पेंसरीअ जी, मूंखे परवेज़ पीरज़ादे कराई। त मां डिस्पेंसरी हालत ॾिसी ॾाढी मूंखे ॾुख थियो। उन जी तमामु मतिलबु कंडीशन, सिविल कंडीशन ऐं प्लस जेको फर्नीचर आहे या कुझु बि मतिलबु कोन हुयो। उन खां पोइ मुंहिंजी लाड़काणे जे DC साहिब सां बि ॻाल्हि थी। DC साहिबु लाड़काणो उहो बि मां सम्झां मथां अॼु अचे, छा करे हुनखे मां ईअं वर्बली ॿुधायो हुयो त साईं 9 मार्च ते इहो फंक्शन आहे। त हुन बि मूंखे चयो त ठीकु आहे, जेकॾहिं मूंखे कुझु फंड्स आहिनि त असां हिनखे रिनोवेट कंदासीं। हिन वक़्तु बि मां हिकिड़ो जेका NGO जेका लाड़काणे में फैसिलिटीज़ हलाए पई, मां हुनजो हेड आहियां लाड़काणे में। त बहरहाल असांजी जेका ॿी हिकिड़ी जेका NGO जी डॉक्टर आरिफा ॻाल्हि कई त उन में असां पाण ई डोनेशन कंदा आहियूं। ऐं उन में असां काफ़ी चाणका मेडिकल कॉलेज खे असां अल्ट्रासाउंड मशीन, एक्सरे मशीन ऐं इवन जेको आहे सो हुनजो मेमोग्राफी मशीन लखनि में आहे, उहा असां डोनेट कई आहे ताज़ो पंहिंजे फंड मां। छा करे जो हिते ब्रेस्ट कैंसर अदीब महताब सम्झे थी त केतिरो मतिलबु कॉमन आहे। ऐं उनजे लाइ हिते लाड़काणे में काई बि कोन्हे अहिड़ी मशीन जेको हुनखे मतिलबु डायग्नोस थिए। उहा असां हुनखे ॾिनी आहे। असांजा जेके वेठा आहिनि वानहारा प्रोफेसर शेरमन साहिबु, सिकंदर साहिबु या ॿिया, पर हुन में असांजी जेका मेन डोनर आहे या कंट्रीब्यूटर आहे उहा आहे असांजी डॉक्टर तलत आहे, जेका शिकागो में रहे थी, जी ॻाल्हि कई आहे। त राति हुन सां ॻाल्हि थी त हुन असांखे चयो त तव्हां ॾिसो, जेकॾहिं हुन में कंहिं बि सामान जी ज़रूरत आहे या कुझु बि आहे त असां डॉक्टर ज़ुबैदा नाले ते उनखे असां रिनोवेट बि कंदासीं, एस्टेब्लिश बि कंदासीं। ऐं जेकॾहिं असांखे ज़रूरत पई त असां स्टाफ ॾींदासीं। हिते MS डोकिरी जो वेठो आहे, उहो बि असां सां गॾु आहे। त असां हिते कल्ह बि हिते हिकिड़ो EPI जो सेशन करायो आहे हिन डिस्पेंसरीअ में। ऐं अॻिते बि असां पंहिंजो स्टाफ मोकिलींदासीं डोकिरीअ मां हुते अॼु ऐलान कयां थो। ऐं हुन सां गॾोगॾु हाल फ़िलहालु मां असां पंहिंजे बैच जे तरफ़ां जीअं चयो, NGO जे तरफ़ां मां ₹1,00,000 चेक ॾियां थो पियो, जेको बि कोई रिसीव करे। इहो फ़िलहालु तव्हां रखो, मुंहिंजी हिकिड़ी तजवीज़ आहे त असांजो फर्नीचर वठो या कुझु बि। गुलाब पीरज़ादो ऐं फयाज़ पीरज़ादे ते हिकिड़ी कमेटी था ठाहियूं जेका साईं जन सां लहविचड़ में अचे ऐं इन प्रोजेक्ट खे अॻिते वधाए। न पर असां वठो था। हा गुलाब खे सॾु था। त जेकॾहिं अॻिते बि ज़रूरत पई त असां इंशाअल्लाह अॻिते मदद कंदासीं। हीअ टोटली प्योरली असांजी बैच जे तरफ़ां डोनेशन आहे ऐं हुनखे ख़राज तहसीनात ज़ुबैदा मेमोरियल डिस्पेंसरी जे लाइ ही डोनेशन आहे, जेको मां सम्झां थो का गुलाब जे सुपरविजन में उनजी जेका बि या त उन फंड खे पूल कयो वेंदो या उनजो जेतिरो बि ॻोठ वारनि बहितर सम्झो उनजो इस्तेमालु कंदा।